ठारूशाह खां रिपोर्ट करे रहियो आहे मीर फारूक डेहराज। चेयरमैन टाउन कमेटी ठारूशाह अली खान आलमानी जो कैंपस हाई स्कूल ठारूशाह जो दौरो प्राइमरी सेक्शन ऐं हाई स्कूल जे सेक्शन खे 5 KV जा 2 अलॻि सहूलियत ॾियण जो ऐलान कंदे ॿारनि में दर्सी किताबनि जी विरासत पिणु कई। उन मौक़े ते चेयरमैन अली खान आलमानी चयो त सख़्त गर्मी ऐं बिजलीअ जी लोडशेडिंग करे मासूम ॿार सख़्त परेशान हाल आहिनि, जंहिं करे तालीम हासिल करण में सख़्त मुश्किलातूं पेश अचण लॻियूं आहिनि, जंहिं करे शागिर्दनि जी परेशानी खे ॾिसंदे प्राइमरी सेक्शन ऐं हाई स्कूल जे सेक्शन खे 5 KV जा 2 अलॻि सोलर प्लांट ॾियण जो ऐलान करियां थो ऐं साफ़ पाणी लाइ वाटर फिल्टर प्लांट पिणु जल्द लॻायो वेंदो। जॾहिं त उन मौक़े ते स्कूली ॿारनि में दर्सी किताब पिणु विरहाया पिया। उन मौक़े ते स्कूल जे हेड मास्टर उस्ताद करीम बख्श सियाल, अब्दुल गफूर उॼण, राजा फैसल सुमरो, गुलाम सरवर सुमरो ऐं ॿियनि चेयरमैन ठारूशाह खे अजरक ऐं टोपियूं उठायूं, जॾहिं त चेयरमैन अली खान आलमानी सां गॾु काउंसलर मुमताज़ कल्होड़ो, तुफ़ैल हनीफ खानज़ादा, नोमान खोखर, उमर फारूक आलमानी, शानी खानज़ादा, फरहान मेमण ऐं ॿिया गॾु हुआ।